नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा आहियूं त ठठे शहर समझ ज़िले में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एसटीपी पारां सुभाणे खां ऐलानियल एहतजाजी तहरीक हफ़्ते लाइ मुलतवी। ज़िले जे पुलिस अमलदारनि एसटीपी हाउस पहुची हफ़्ते जे मोहलत घुरी वरिती है। एसटीपी ठठे जे ज़िले सदर जलाल शाह जी अॻुवाणी में अॻुवाणनि जो ज़िले इंतज़ामिया सां ॻाल्हियूं। एसटीपी ठठे जे ज़िले अॻुवाण ज़िले सदर जलाल शाह जी अॻुवाणी में पुलिस अमलदारनि डीएसपी जुमा खान पंवर ऐं डीएसपी झिरक यूनस सां गॾिजी एसटीपी हाउस ते पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कई। ठठे जी पुलिस इंतजामिया पारां मोहलत तलब करण बाद बदअमनी खिलाफ़ अणएलानियल तहरीक हफ़्ते लाइ मुलतवी कजे थी। सुभाणे रिथियल एहतजाजी मुज़ाहिरो पिणु मुलतवी कयो वञे थो। ठठे ज़िले अंदर बदअमनी ते कंट्रोल करण लाइ मुख़्तलिफ़ टीमूं जोड़ियूं वयूं आहिनि। जल्द ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाइयूं थींदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।